छड़े वठ दर हुसैन जो सारो सखी थी मोमिन ही घर हुसैन जो अगर जे सबूत थी वठणो त ॾिसो हुसैन जो शबीर जा थी मोहताज कई अंबिया कलंदर भी थियो आ गदाई गोहर हुसैन जो हज़रत जिब्राइल 70,000 फरिश्ता खणी हेठ लहे पियो त फितरस मशहूर गाला सभिनि खे ख़बर आहे 700 साल डडरी पर कोन जिब्राइल खां पुछे ॾे हवाल काॾे थो वञे ते तोखे ख़बर न आहे छा न जे नबी खे नवाज़ सुजायो हुसैन अल्लाह पाक जो हुकुम मुबारकी कयूं थो वञा जे भला मूंखे बि वतियूं वञ त शफ़ा मिले जे हल जॾहिं सरदार नबी वटि पेश थियो फितरत हुकुम कर जे मौला मूंखे 700 साल थिया डडरियां शिफ़ा मिले जे मौला हुसैन जे नाले जे पींघे सां मस थी जॾहिं पींघे सां मस थियो ख़ुदा अहिड़ा पर कॾहिं अॻे हुए सही हिन कसीदे में इहो ज़िक्र बि आहे इनो कसीदो बिल्कुलु ओ जन्नत जा सरदार तुझे अचन द सदके नवा कसीदा बाबा ओ जन्नत जा सरदार तुझे अचन द जन्नत जा सरदार तुझे अचन द सदके